दोस्तों कने तव्हां ॿुधो आहे त हलवे जी खुशबू सां मुर्दो जहिड़ो थी वञे। अॼु जी ही कहाणी असांजे ई भर वारे ॻोठ जी आहे। खिलण लाइ तयार थियो। लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि दॿायो, छो त अॼु क़यामत टुटण वारी आहे। सब्सक्राइब न कयो त अहिड़ियूं मज़े वारियूं कहाणियूं विञाए वेहनि। ही कहाणी आहे पेटू खान जी, जंहिंजी बुख समुंड वांगुरु हुई। पाड़े में जिते बि देॻ चढ़ंदी हुई त पेटू खान सभु खां अॻु उते पहुची वेंदो हो। माण्हू प्यार मां चवंदा हुआ, पेटू खान आयो। हिकु ॾींहुं ॻोठ में अफ़वाह पखिड़िजी वई। पेटू खान जो इंतकाल थी वियो। असल में थियो इहो हो जो घणो खाइण करे खेसि ॻरी नींद अची वई। घर वारनि सम्झो त साह निकिरी वियो आहे। हिन जे मरण जो ॾुख ॻोठ में पखिड़िजी वियो। मुर्दे खे गुस्ल ॾियण शुरू थी विया। इत्तेफ़ाक़ सां इन ई ॾींहुं वॾेरे वटि वॾी दावत हुई। कढ़ाई, गोश्त, सचे घीअ जो हलवो। वाह वाह! पेटू खान खे तख़्ते ते लेटायो। थधो पाणी पवण सां ई अखियूं खुली वयूं, पर ॾिठो त सभु रोई रहिया हुआ। मौलवी साहब दुआ पढ़ी रहियो हो। जेकॾहिं उथियसि त माण्हू मूंखे भूत सम्झंदा, सो ख़ामोशीअ सां लेटी पियो। निमाज़ जनाज़ा खां पोइ क़ब्रिस्तान में क़बर खोटिजी चुकी हुई। ओचितो वॾेरे जो नौकर ॿिए खे चवे थो, यार जल्दी करियो, हलवो थधो थी रहियो आहे, ॿूटियूं बि ख़तम थी वयूं। तदफ़ीन खां पोइ सभु गॾिजी खाईंदासीं। हलवे जो नालो ॿुधण सां ई पेटू खान जी पेट में मरोड़ पइजी विया। पेटू खान सोचियो, क़बर में मिटी खाइण खां बहितर आहे ज़लील थी वञा, पर हलवो अथा न वञण ॾियां। हाणे जीअं ई मैत खणण लॻा, ओचितो क़बर मां फटाफट पेटू खान कफ़न समेत उथी बीठो ऐं गुस्से में चयईं, ओ वॾेरे जा नौकरो, हलवे में मेवा विधानी या रुॻो चणनि सां ई कम लायो आहे। क़ब्रिस्तान में ॼण त क़यामत अची वई। मौलवी साहब जो मुसलो उते ई रहिजी वियो। कुलनि तां मयत छॾाइजी वई। पेटू खान धड़ाम करे किरी पियो। माण्हुनि सम्झो त मलाइक हिसाब वठण आयो अथसि। को क़बर में किरी पियो त को ढींगरनि में फासी पियो। पेटू खान खे कफ़न पातल पुठियां डोड़ंदो रहियो। अड़े पीहो, मां रुॻो हलवे जो पुछण आयो आहियां, मूंखे बि गॾु खणी हलो। माण्हू जीअं ई जेतिरो डोड़िया, पेटू खान ओतिरो ई तेज़ीअ सां पुठियां लॻो। हिकु चाचो वण ते चढ़ी कलमा पढ़ण लॻो। पेटू खान वण हेठां बीह चयईं, चाचा हेठि लही अचो, बुख लॻी आहे। उहो ॿुधी चाचो बेहोश थी किरी पियो। आख़िरकार माण्हू चाचे खे खणी आया त ॾिसनि छा त पेटू खान रंधिणे में नज़र आयो। कफ़न पातल हलवे जी प्लेट साफ़ करे रहियो हो। अॼु बि ॻोठ में जॾहिं बि हलवो ठहे थो त माण्हू चौधारी ॾिसनि था, मता पेटू खान कफ़न में न अची वञे। दोस्तों, ही कहाणी कीअं लॻी? खिल त तव्हांखे आई हूंदी। कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। वीडियो शेयर कयो ऐं अहिड़ियुनि कहाणियुनि लाइ सब्सक्राइब लाज़मी करियो। अॻे कहाणी में ज़रूर मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।